अज़म करे छॾियो त अल्लाह सुब्हानहु व तआला सां इंशाअल्लाह वफ़ादार थींदासीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कंदासीं। अल्लाह जे रसूल जे मां अर्ज़ कयां हींअर काफ़रनि जी नामूसे रिसालत ते यलगार शुरू कई आहे। मुसलमानो तव्हांखे मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, मुंहिंजा उहे भाइर काविड़जनि बि न दिलि में बि न कनि, बल्कि मां हिकिड़ो जीअं अल मोमिनु मिरअतुल लिल मोमिन फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोमिन मोमिन जे लाइ आईनो आहे। यार आईनो ॾेखारिबो आहे, जेकॾहिं मूंखे का शइ हिते लॻल हूंदी आईने में ॾिसंदुमि त आहे न त यार अलाए छा कारां लॻल आहे, हीअं करे खणी साफ़ कंदोमांसि त मोमिन मोमिन जो आईनो आहे। जाथे हिन दुनिया में फसाद ऐं विगोड़ ऐं रिसालत जे मथां आंगुरियूं थियूं खजनि, तूं असां जेकॾहिं इन वक़्त में नबी सोने जी सुन्नत कूड़ायूं था त वॾा जवाबदार आहियूं, वॾा ऐबदार आहियूं। अज़म करे छॾ त अॼु खां वठी इंशाअल्लाह ॾाढी न कूड़ाईंदुसि। अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे नबी सोने जे सुन्नत जियारण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो ऐं इन ज़रिए चवंदासीं त ओ मुंहिंजा हबीब असां वटि हे हाल आहे, असां इहा मोहबत खणी तुंहिंजे आरो पेश था थियूं, पोइ मथां इहा हिकिड़ी तुंहिंजे लाइ इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं नजात जो ज़रियो बणिजी वञे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उम्मत में फसाद थींदो, पोइ जेको मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत जियारींदो अल्लाह हुनखे 100 शहीद जो अजर ॾींदो। अज़म कयो त इंशाअल्लाह नबी सोने जूं हर सुन्नतूं जियारींदासीं। इंशाअल्लाह असां जेके बि बिदात ऐं ख़राफ़ात ऐं गंदगियूं आहिनि सभिनीनि खे छॾे बि ॾींदासीं। जिन जिन शयुनि जो अल्लाह जे रसूल हुकुम कयो आहे उन्हनि खे मज़बूत झलींदासीं, जिन खां अल्लाह जे रसूल मनो कई आहे उहे सभु असां छॾे ॾींदासीं। ऐं अल्हम्दुलिल्लाह जिन नौजवाननि कुरा रब सुब्हानहु व तआला इन जे बरकत सां असांजे मुल्क तो हीअ जेका नुहूसत आहे मनूसन जी इहा लाहींदो, रब सुब्हानहु व तआला असांखे सभिनीनि खे क़ुरान जो तालिबुल इल्म बणाईंदो। अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे हक़ सच जी वाट वठाईंदो, हिननि जे इन दीन ऐं तालीम खे रब सुब्हानहु व तआला अञा घणो मज़बूत कंदो।